दोस्तों असां सिंध में रहूं था, छा असांखे पंहिंजे सिंध जे मुतलिक़ सुपरफिशियल नॉलेज आहे? अगर कोई ॿाहिरियों माण्हू कंहिं ॿी क़ौम वारो माण्हू असांखे सिंध जी जनरल नॉलेज जे बारे में कोई सवाल करे, कोई इहो पुछे थो सन 1600 में कंहिंजे कहिड़े हुकुमरान जो दौरु हुयो या केरु लीडर हुयो या करोड़नि जो दौरु कॾहिं आयो, सूमरनि ऐं समन घणा सौ साल हिते हुकूमत कई, त छा असां वटि अहिड़े क़िस्म जी का नॉलेज आहे? एज़ अ जनरल नॉलेज बेटा साईं जो बेकअप छा हुयो, बैकग्राउंड छा हुयो, साईं कलंदर लाल शहबाज़ किथां आयो, सचल सरमस जी हिस्ट्री छा आहे। ईअं दोस्तों सिंध जूं काफ़ी सारियूं अहिड़ियूं जियोग्राफिकल अगरि ॾिठो वञे त घणा ज़िला आहिनि, कहिड़ो ज़िलो घणियूं डिवीज़नूं आहिनि, घणा तहलका आहिनि, त लाज़मी आहे त असां वटि अहिड़े क़िस्म जी नॉलेज हुजणु खपे। आवाज़ होस्ट अवैस अकबर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी पॉइंट चैनल, ऐं असांजी भरपूर कोशिशि इहा हूंदी त पंहिंजे चैनल जे थ्रू पंहिंजे सिंधी दोस्तनि खे, भाइरनि खे, या जेके बि असांखे ॾिसनि था पंहिंजा सिंधी भेनरूं, उन्हनि खे असां सिंध जे बारे में मुकमिल अवेयरनेस ॾियूं। असां मुख़्तलिफ़ अदीबनि सां, शाइरनि सां, या जेके लिटरेचर वारा माण्हू आहिनि उन्हनि सां बि मिलंदासीं, ऐं कोशिशि कबी त जेके असांजा यंग जनरेशन आहिनि उन्हनि खे असां मोटिवेट कयूं जॉब जे हवाले सां, कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, या डिफरेंट बिज़नेस आहिनि उन्हनि जे हवाले सां। छाकाणि त हिते जिथे आउं वेठो आहियां, हाणे कराची में काफ़ी सारा अहिड़ा बिज़नेस आहिनि जेके ऑनलाइन आहिनि, जेके यूट्यूब जे थ्रू थियनि पिया, या डिफरेंट उहे असांजा नौजवान जेके बिज़नेस कनि पिया, उन्हनि सां बि असां मुलाक़ात कंदासीं। ऐं असांजी भरपूर कोशिशि हूंदी त जिथे बि हुजूं पंहिंजनि दोस्तनि खे प्रमोट कयूं। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों तव्हांजो राय तमामु घणो ज़रूरी आहे। असांजो जेको चैनल आहे उहो तव्हांजी राय सां ई चेंज थी सघे थो। डिफरेंट टॉपिक्स आहिनि जेके तव्हां असांखे ॿुधाईंदो त असां उन जे हिसाब में असां पंहिंजे टॉपिक्स खे डील कंदा हलंदासीं, उन्हनि टॉपिक्स ते असां कमु कंदासीं। असांजी इहा बि भरपूर कोशिशि हूंदी त जेके नॉवेल्स आहिनि या जेके असांजा लिटरेचर में असांजा जेके लेखक आहिनि जिन्हनि पंहिंजूं कहाणियूं लिखियूं आहिनि, या जेके बि उन्हनि किरदार लिखिया आहिनि, त उन्हनि खे बि असां हिन चैनल जे थ्रू, जेके माण्हू प्रॉपर बुक्स पढ़नि नथा त उहे हिन चैनल जे थ्रू उन्हनि शयुनि खे ॿुधी करे सघनि था। इनिशियली स्टेज आहे, काफ़ी सारियूं असांखे रिस्ट्रिक्शन्स बि थी सघनि थियूं, लेकिन कोशिशि पूरी कबी त असां सिंध जे नॉलेज खे अॻिते वधायूं, प्रमोट कयूं। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों अगरि तव्हां वटि कोई स्किल आहे, या तव्हां वटि कोई लिटरेचर आहे, या तव्हां कंहिं बि तरीक़े सां सिंध खे प्रमोट करे सघो था, त तव्हां असांजे हिन चैनल जे थ्रू असांजी स्क्रीन ते अची सघो था। या जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां स्क्रीन ते नथा अची सघो त कोई इशू न आहे, असां तव्हांखे भरपूर इनकरेज कंदासीं, मोटिवेट कंदासीं। इन ॻाल्हि में तव्हां बेफ़िक्र थी वञो। हीअ जेके आवाम आहे, हीअ जेके माण्हू सोशल्स आहिनि, इन्हनि खां बिल्कुलु न घबरायो त उहे छा सोचींदा, छा चवंदा या कीअं। इन्हनि ॻाल्हियुनि खां तव्हां बेफ़िक्र थियो। अगरि इहो तव्हां सोचींदो त तव्हां अॻिते न वधी सघंदो। ऐं असांजी इहा कोशिशि भरपूर हूंदी त आहिस्ते आहिस्ते असां तव्हांखे सीक्वेंस वाइज़ सिंध जे बारे में ॿुधाईंदा हलूं। थैंक यू दोस्तों। ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, ऐं असांखे भरपूर मोटिवेट कंदा त जीअं असां सिंध जो इल्मु, सिंध जो लिटरेचर, काफ़ी सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां तव्हांजे आॾो पेश करे सघूं। पंहिंजे होस्ट अवैस अकबर खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।